सिंध जी तारीख़ ते तहक़ीक़ जे सिलसिले में रुख़सती सां मुख़ातिबु आहियां। अॼु पाण सिंध जे हिकु अहिड़े शहर ते ॻाल्हि ॿोल कंदासीं जंहिंजी सुञाणप न फ़क़ति मुहबत पर जंग ऐं रतोशान सां वाबस्तु आहे। इहो माॻु आहे रूपा माड़ी सिंध जे सूमरे हुक्मरान भूंगर पंहिंजे प्यारी ज़ाल रूपा राणीअ लाइ तइमीर कराई। रूपा माड़ीअ जो अहमियत जो ॿियो वॾो सबबु सिंध जे गादीअ जो हंधु हुजणु हुयो। मन पहिरियां सूमरे हुक्मरान भूंगर पंहिंजी प्यारी ज़ाल रूपा राणीअ लाइ तइमीर कराई हुते रूपा माड़ी, पोइ वरी उनखे सिंध जे गादीअ जो हंधु बि बणायो वियो। इन ई रूपा राणीअ जी हिफ़ाज़त कंदे दोदे सूमरे पंहिंजी जान क़ुर्बान करे छॾी। अॼु हिन ते ॻाल्हाईंदासीं त इहा रूपा माड़ी किथे आहे, उनजी तारीख़ी अहमियत छा आहे। इन खां अॻु दोस्तनि ऐं साथियुनि खे गुज़ारिश आहे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कनि, वीडियोज़ खे लाइक कनि, वीडियोज़ मुकमिल शुरूआत खां आख़िर ते ॿुधनि जीअं सिंध जी तारीख़ जो ही सिलसिलो खेनि सम्झ में अची सघे। सिंध जे बदीन शहर खां ॾखण तरफ़ 26 मेलनि जे पंध ते सिंध जे मशहूर सूमरे हाकुम ऐं दोदे जे आख़िरी आरामगाह सां गॾु रूपा माड़ीअ जा आसार अञा ताईं मौजूदु आहिनि। हीअ माड़ी भूंगर बादशाह पंहिंजी ज़ाल रूपा राणीअ लाइ तइमीर कराई। इन ई निस्बत सां हिन खे रूपा माड़ी सॾियो। बादशाह पंहिंजे राणीअ लाइ कंवरसर जे हंध ते हिकु वॾी माड़ी ठाराई जेका राणीअ जे नाले पुठियां रूपा माड़ी मशहूर थी। भूंगर बादशाह खे राणीअ मां चनेसर पैदा थियो। भूंगर पंहिंजे पुट चनेसर जी संभाल ऐं खेसि जंगी सुखिया ॾियण लाइ हिकु फ़ौजी सिपह सालार दाऊद शेख मुक़ररु कयो। सूमरा क़बीले जो सिपह सालार सुपड़ हो जेको भूंगर बादशाह जे गैर मौजूदगी में वॻह कोट संभालींदो ऐं वज़ीर ॿारणु भूंगर सूमरे जो ॿांह बेली हूंदो। जॾहिं बादशाह खे ॾाॾे पोटी मां दोदो ॼाओ तॾहिं भूंगर बादशाह जो ख़्यालु वॻह ऐं रूपा माड़ीअ ॾांहुं हिकु जहिड़ो थी वियो। सन 1288 ईस्वीअ में भूंगर बादशाह वफ़ात कई। संदसि क़ब्रिस्तान रूपा माड़ीअ जे भरिसां काक जे वेझो भूंगरा नाली जॻह ते आहे। भूंगर जे वफ़ात खां पोइ 1288 में जॾहिं चनेसर गादी नशीब थियो त सिंध जी गादीअ जो हंधु बि वॻह कोट खां रूपा माड़ीअ में मुंतक़िल कयो। ठोड़े मला, लाडड़े गुजर, शेख दाऊद ऐं ॿियनि ग़ैर सूमरनि खे चनेसर वटि हद खां वधीक इज़त मिली। शेख दाऊद खे हू वॾो मोतबर सम्झंदो हो। चनेसर पारां वॻह कोट ते दोदो राज कंदो हो। सालियानी ताजपोशी रूपा माड़ीअ में थींदी ऐं उते ई हुकुम जा ख़ासि फ़ैसिला थींदा हुआ ऐं फ़रमान जारी थींदा हुआ। जॾहिं ॿारणु वज़ीर वफ़ात करे वियो त सुपड़ सिपह सालार मां चनेसर जे मुतमइन न हुजण करे सूमरनि में रूपा माड़ीअ जे राज लाइ कुझु इख़्तिलाफ़ पैदा थिया। इहे ॻाल्हियूं 1296 ताईं वधी वण थी वयूं ऐं चनेसर खे तख़्त छॾे गुजरात खां किरन वाघेले जे वज़ीर माधूराय सां गॾिजी 1297 में अलाउद्दीन जे दरबार में पहुचणो पियो। माधूराय किरन वाघेले जो वज़ीर हो ऐं किरन वाघेले जे तकलीफ़ुनि खां लाचार थी अलाउद्दीन खे दाह ॾियण वियो। इन सां गॾु चनेसर बि अलाउद्दीन जे दरबार में पहुतो। चनेसर वञण खां पोइ रूपा माड़ीअ जो इंतज़ाम शेख दाऊद जे हवाले कयो वियो, पर पोइ उन सां ॻाल्हि ॿोल खां पोइ दोदे इहो इंतज़ाम संभालियो ऐं रूपा राणीअ ऐं माड़ीअ जी हिफ़ाज़त कई। 1298 में गुजरात ते कब्ज़ो थियो। उन खां पोइ उन ई लश्कर जो मुंहुं सिंध ॾांहुं थियो। खिलजियुनि जो लश्कर हुयो जेको हिंदुस्तान खां काहे सिंध ॾांहुं पियो अचे। उन गुजरात ते कब्ज़ो कयो। पोइ उन खां पोइ सिंध ते ॿिनि हंधनि हिकु बखर खां ॿियो नंगर पारकर खां हमिलो कयो।
नंगर पारकर वारे हमले में माधू राय जो मुख्य हथ हो ऐं बखर वारे लश्कर जी अॻुवाणी मोहम्मद खान पठान, मोहम्मद शाह ऐं तमर बेग करे रहिया हुआ। 1299 में इहो लश्कर सिंध अंदरि दाख़िल थियो। जीअं त उन लश्कर जो कमु क़त्ल ऐं गारतगिरी करणो हो, इन जे करे मुल्क खे लुटींदो ऐं फुरींदो आहिस्ते आहिस्ते अॻिते वधी रहियो सिंध जे ॿियनि इलाइक़नि ॾांहुं। इहो लश्कर जिते बि राति रहंदो हो उते सिंधियुनि जे राताए जे डप खां, हमले जे डप खां खंदकूं खोटे उन्हनि में रहंदो हो ऐं हिक मंज़िल खां निकिरी ॿी मंज़िल पहुचण लाइ लश्कर खे कुझु वक़्तु लॻंदो हो। सिंधियुनि खिलजी धारे हुकमरान खिलजीअ जे फ़ौज ते हमला कया, गोरीला तिर्ज़ जा हमला कया, राति जो वञी उन्हनि जे सिफ़ुनि में गिरी हुननि खे मारींदा हुया, हुननि जो जंगी सामान तबाह कंदा हुया या फुरींदा हुया। नंगर, भूकर, मोहम्मद सूमरो, सुपर सूमरो ऐं ॿिया ज़बरदस्त फ़ौजी जवान खिलजी ख़िलाफ़ मुंहुं ॾींदा रहिया, खिलजीअ जे जंग सां झेड़ो जोटींदा रहिया। सिंधियुनि धारियुनि जे लश्कर ते पंहिंजी सघ मूजिबि नंढा नंढा लश्कर ठाहे हमला कया ऐं शहीद थी अमर थी विया। वीरावा नगर पारकर वारे पासे खां ईंदड़ लश्कर सां मोहम्मद सूमरो हासू सोढो ऐं ॿियनि मुहाॾो अटकायो, जॾहिं त माथेरे बखर खां ईंदड़ लश्कर सां नंगर, मूंगर, भूंगर ऐं ॿियनि मुक़ाबिलो कयो। दुश्मन जो लश्कर ॿिनि तरफ़नि खां रूपा माड़ीअ ॾांहुं वधी रहियो, तख़्तगाह ॾांहुं, सूमरनि जे तख़्तगाह ॾांहुं। ऐं चौधारी जंग में सूमरनि खे शिकस्त थी रही, नाइतफ़ाक़ी जे करे, इतिहाद न हुजण जे करे। सूमरनि ख़ासि करे सरदार सूमरनि ऐं हुकूमत जे ज़िम्मेवार ख़ानदाननि इन सूरत हाल में पंहिंजूं औरतूं साम करे ॼाम अबड़े ॾांहुं कच्छ मोकिलियूं। मोहम्मद तूर, जंहिंखे मातम तूर सॾींदा आहिनि, इन शहर जे सूमरियुनि हीरा ऐं मोती जंडरनि में पी ज़ाया करे छॾिया, जीअं इहा दौलत दुश्मन खे हथ न अचे। वसाए जे कोट या माड़ीअ में ईअं थियो त हीरा मोती सोन जूं जेके ज़ेवर हुया उन्हनि खे पी ज़ाया कयो वियो। वॻह ऐं रूपा माड़ीअ जूं सूमरियूं कच्छ ॾांहुं अबड़े वटि साम पाइण लाइ रवानियूं थी वियूं। अबड़े समय ॾांहुं सूमरियुनि खे भाॻो भान वठी वञी रहियो हो। ॿिए तरफ़ अबड़े समय वटि जेको बि कुझु हो सो ॿाराए मच कयईं, जीअं सूमरियूं राह भुलिजी न वञनि, छाजे करे जो हू राति जो सफ़र कंदा हुआ त किथे हमिलो थी पवे, त हू हुननि जे सफ़र रस्ते जे सूंहें न हुजण करे अबड़े समय मच ॿाराए त जीअं हू रस्तो न भुलिजनि। हाणे जॾहिं सूमरियूं हुकमरान बादशाहनि जूं, अमीरनि जूं जॾहिं घरवारियूं सूमरियूं साम तौरु वञी रहियूं हुयूं त उन वक़्तु रूपा राणीअ वञण खां इनकार कयो। इतां ई आम ॻाल्हि आहे त रूपा राणीअ पंहिंजो घर, पंहिंजो देश छॾण खां इनकार कयो। उते हाणे रूपा माड़ी वटि सिर्फ़ु दोधो वञी रहियो हो पंहिंजे लश्कर समेत, रूपा माड़ी जी हिफ़ाज़त लाइ, गादीअ वारे शहर जी हिफ़ाज़त लाइ दोधो सूमरो हुयो। दोधो जंग में पंहिंजा ज्वार ॿाराईंदो रहियो, पर रूपा माड़ीअ खां हिकु पेर बि ॿाहिरि चुरी न थिए सघियो। माना माड़ीअ खां ॿाहिरि न पियो निकिरे, इलाइक़े खां ॿाहिरि न पियो निकिरे, छो त हिनखे शेख दाऊद जी जॻह ते रूपा राणीअ जी हिफ़ाज़त कंदी हुई। जंग ॾींहों ॾींहुं वेझी पवंदी वई। दोधो उन जी जंग में बेहद बहादुरी सां विढ़ियो। हू रूपा माड़ीअ खां परे वञी न थिए सघियो, उन जे इर्द गिर्द जंग पे कयईं। आख़िर लश्कर खेसि वेझो अची घेरो कयो, जंहिंमें दोधे रूपा माड़ीअ जे ज़नाने दर वटि रूपा राणीअ जी हिफ़ाज़त कंदे पंहिंजी जान कुर्बान करे छॾी। हीउ 1300 ईस्वीअ जो वाक़ियो आहे त दोधे पंहिंजी जान कुर्बान कई। पंहिंजे भाउ दोधे खे रत में ॿुॾ ॾिसी चनेसर जे रगुनि में जोश अची वियो। तारीख़ूं लिखनि थियूं, छाजे करे जो खिलजीअ खे दोधे जे भाउ
उहो हुनजो सॻो भाउ या निगो हुयो उहा अलॻि ॻाल्हि आहे, पर उन ई लश्कर आंदो हो, धारियो लश्कर। माना इक़्तिदार हासिल करण लाइ, तख़्त गाह हासिल करण लाइ हू खिलजीअ जे लश्कर खे काहे आयो हो। जॾहिं हू पंहिंजे भाउ दोते खे रत में ॿुॾल थो ॾिसे त हुनजे रॻुनि में जोश अची वियो ऐं हिन ख़ुदि मुग़ल फ़ौज सां जंग शुरू करे ॾिनी, जंहिंमें नेठि पाण बि मारिजी वियो। इन हालत में रूपा राणी पाण खे बाहि ॾेई छॾी ऐं उन सां गॾु सॼी माड़ी सड़ी रख थी वई। रूपा राणीअ जे क़बर दोदे जे क़बर खां मेल बि फ़ासिले ते आहे। दोदे खे उते ई दफ़न कयो वियो जिते शहीद थियो हो। अॼु बि रूपा माड़ीअ जे अॻियां दोदे जी क़बर मौजूदु आहे। चनेसर जी क़बर रूपा माड़ीअ खां ॾखिण तरफ़ आहे। चनेसर जी क़बर खां मेल ओलह तरफ़ शेख दाऊद जी क़बर आहे। रूपा माड़ीअ जे फतह खां पोइ मुग़ल फ़ौज कच्छ ॾांहुं काहे वई। अबड़ो समूह सिर ॾेई सरहो थियो, पर साम्हूं की न ॾिनई। अबड़े समय सां गॾु समट समूह, राहू समूह, काकरियो फ़क़ीर ऐं मालवो मेघवाड़ बि पंहिंजे वतन तां वारजी विया, क़ुर्बान थी विया। जॾहिं त सिंध मां साम्हूं बणिजी वियल सूमरियुनि पाण खे ज़िंदह जलाए छॾियो। उन वक़्तु इहो माना रवाजु हूंदो हो त औरतूं दुश्मन खे हथ न अचनि, दुश्मन जे आॾो पेश न पवनि, उन करे औरतूं पाण खे जलाए छॾींदियूं। जंहिं जॻह ते सूमरियुनि पाण खे जलाए अंत आंदो उते सतियुनि जो मक़ाम जोड़ियो वियो, जिते सूमरा हर साल 14 फगुड़ फेबरवरी जे पहिरें हफ़्ते में मेलो कंदा आहिनि। उन्हनि जी यादि में भागो भान जा पोयां इहो मेलो लॻाईंदा आहिनि। कच्छ मां बि जॾहिं हमिलो कंदड़ फ़ौज खे कुझु बि नसीब न थियो, तॾहिं वापसि मोटी वई। वापसि वरंदड़ फ़ौज सां हिकु अमीर सालिह सूमरे एॾी मज़ामत कई जो वॾी मुश्किल सां लश्कर जो थोरो हिसो वापसि थी सघियो। रूपा माड़ी 640 हिजरीअ में ठही ऐं 700 हिजरीअ में सड़ी रख थी वई। ही माॻ मुहबत सां गॾु वतन लाइ जान घोरण जो बि उञाण आहे। अव्हां जी वॾी महिरबानी। ईंदड़ वीडियो ते इजाज़त ॾींदा।